الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا وملجأنا وهادينا ومهدينا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يخشى الله من عباده العلماء صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين معزز سامعین و ناظرین، نیت ہماری اسلام دنیای اسلام جے ان عظیم شخصیت جے یاد میں سبن اس مبارک جے محفل میں موجود آیوں جنہیں دنیا امام اعظم جے نالے سامنے یاد کرے تھی سراج الامہ جے نالے سامنے لگے دنیا سرے تھی امام الائمہ جے عظیم لقب ساتھ دنیا لگے یاد کرے تھی دنیا جو हिकिड़ो वॾो हिसो उन जे फिक़ह जे मथां हले थो
जंहिंजी विलादत 80 हिजरी में थी ऐं बाज़ जे कौल जे मुताबिक़ 70 हिजरी जो भी कौल आयला, लेकिन मशहूर 80 हिजरी जो कौल आहे जंहिंमें सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी विलादत थी। अबू हनीफा सदन कुनियत आहे, लेकिन बाज़ जो इहो सुठो तो शायद इमाम साईं जी कामयाबी हनीफा जे नाले सां हुई, तंहिंजे करे कुनियत अबू हनीफा थी, पर इएं कोन्हे। इन नाले सां सदन ॼाणी कान्हे ऐं नई उन ई हवाले सां इहा कुनियत इमाम साईं जी वजूद में आई। सदर इसमें गिरामी नुमान बिन साबित दुनिया उनके मुझे अर्ज कयो इमाम आज़म भी सदे, इमामुल अइम्मा भी सदे थी। दुनिया उनके सिराजुल उम्मा यानी उम्मत जो सिज भी सदे थी। सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु ताबई ऐं ताबई उनखे चइबो आहे जंहिं ईमान सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब जी ज़ियारत कई हुजे। हज़रत सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु केतिरनि साहबनि जी ज़ियारत कई, कम खां रिवायत भी कई ऐं फ़िक़ह जा जेके मशहूर 4 इमाम आहिनि, मशहूर सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु जे उन चइनी इमामनि में बकाया जेके 3 इमाम आहिनि, हज़रत इमाम मालिक फ़िक़ह मालिकी जो साहब, हज़रत इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफ़ई फ़िक़ह जो साहब, हज़रत इमाम अहमद बिन हंबल रज़ियल्लाहु तआला अन्हुम जेके पाण फ़िक़ह हंबली जा साहब आहिनि, उन्हनि 3 इमामनि मां को बि इमाम ताबई हुजण जे मक़ाम ते पहुतो न आहे। जेकॾहिं ताबई हुजण जो मक़ाम मिलियो त सिर्फ़ असां हनफ़ियुनि जे इमाम सैयदना इमाम आज़म अबू हनीफा खे मिलियो। हाणे ताबई आहिनि, जीअं वो अर्ज़ कयो त कुझु सहाबा जी ज़ियारत कयूं, कम खां रिवायत भी पाण वरितऊं, तंहिंजे करे पाण ताबई हुजण जे मक़ाम ते फाइज़ थिया। इमाम अहमद बिन हंबल शागिर्दा इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जो, इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जा जेके उस्ताद आहिनि, उन्हनि उस्तादनि में हज़रत इमाम शाफ़ई जो हिकु उस्ताद इमाम मोहम्मद बिन हसन अल शैबानी, इमाम मोहम्मद बिन हसन शैबानी भी आहे ऐं इमाम मोहम्मद बिन हसन शैबानी रहमतुल्लाह अलैह शागिर्द असांजे इमाम सैयदना इमाम आज़म अबू हनीफा जो। इमाम अहमद बिन हंबल जा जिथे ॿिया उस्ताद आहिनि उते इमाम शाफ़ई बि उस्ताद आहे। इमाम शाफ़ई जा जिथे ॿिया उस्ताद आहिनि उते इमाम मोहम्मद बिन जो उस्ताद आहे ऐं इमाम मोहम्मद हनफी आहे
सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शागिर्द था त ये समझो त फिक्र जा ये जलील कद्र जेके इमाम हल वे कई न कई तरीके से बिला वास्ता नकली हुजल पर बिल वास्ता हजरत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला जो शागिर्द है। इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जब इल्म जो तमा नालो खरदा शरई जेके उलूम हल उन तमाम शरई उलूम जे इल्म के तमा वठदा हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु उनजा तमा के माहिर नजर ईंदा इमाम साहब तमा के उनजा शेख नजर ईंदा इमाम साहब तमा के उनजा उस्ताद नजर ईंदा चाहे तफसीर जो इल्म हुजे हदीस जो इल्म हुजे फिक्र जो इल्म हुजे इमाम साहब जी तक़वा हुजे इमाम साईं जी तहारत हुजे वरा है परहेज़गारी हुजे इमाम साहब जे उन इल्म जा तक़वा जा वरा जा परहेज़गारी जा उन जे फिक़ही उलूम जा मद्दाह तारीफ करण वाला सिर्फ पैदा नाहे मैं चंद हवाला तवाजे सामू अर्ज कया तो जनमा तवाजी खबर पवंदी ऐं ही हवाला जन लिखिया उहे लिखण वारा हनफी नाहे ऐं जन इमाम साहब जी बदअसराई कई इमाम साहब जी तारीफ कई चाहे इल्म जी तारीफ हुजे चाहे फिक्र जी तारीफ हुजे इल्म फिक्र जी हुजे चाहे वरा जी हुजे तक़वा जी हुजे परहेज़गारी जी हुजे जंहिं इल्म जी तारीफ कई आहे इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जी जेके मां चंद हवाला अवां जे अॻियां ॾियां थो उहे समूरा जो समूरा हनफी न आहिनि गैर फी हनफी आहिनि इमाम साहब जा शागिर्द न आहिनि न कोई इमाम साहब साईं जे फिक़ह जे मथां हलण वारा सदन को फिक़ह जा मुक़ल्लिद आहिनि उन्हनि मां जेके बि तारीफ़ करण वारा आहिनि कोई ब्याह ऐं तमाम उनमां अंदाज़ लगायो त कीअं उन्हनि इमाम साईं रहमतुल्लाह अलैह जी तारीफ़ कई दुनिया जे जी बदअसराई करे ऐं जेको जेतिरो मक़बूलियत जे दर्जे ते पहुचंदो आहे त उन जा वरी हासिद बेतरा दुनिया में पैदा थींदा आहिनि तंहिंजे करे इमाम साईं रहमतुल्लाह अलैह जा कई हासिद आया उन्हनि ग़लत सलत ॻाल्हियूं इमाम साईं जे लाइ मशहूर कयो गलत किस्म जी हिकड़ी प्रोपेगेंडा कई हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमहुल्लाह जे लाइ त को असहाब सिर्फ राय रुगो क़यास ते हलंदो आहे नुसूस शरीअ जे मुक़ाबले में किताब सुन्नत जे मुक़ाबले में इमाम अबू हनीफा को क़यास खे तरजीह ॾींदो आहे या पंहिंजे राय खे तरजीह ॾींदो आहे ये बिल्कुल उनजे मथां गलत इल्ज़ाम लगाया विया जीअं त वो अर्ज़ कयो त जेतिरो मक़बूल हूंदो आहे त उन सां हसद करण वारा हासिद में खोड़ पैदा थींदा आहिनि पोइ हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां हसद में अची करे खोड़ माण्हू ग़लत उन जे तरफ़ ॻाल्हियूं मंसूब कयो मां अॻिते हली करे अर्ज़ कयां थो त मसाइल शरीअ जे इस्तिख़राज में मसाइल शरीअ जे इस्तिंबात में शरई मसाइल के कुरान सुन्नत में वठण में इमाम साहब जो तरीक़ो कहिड़ो हो ऐं वो इमाम साहब जेको तरीक़ो वरितो वो कहिड़ी जाइ तां वरितो इमाम साहब जंहिं अंदाज़ में मसइलनि खे कढंदो हो जंहिं तरीक़े सां मसाइल जो इस्तिंबात कंदो हो वो इमाम साहब जेको तरीक़ो हासिल कयो वो तरीक़ो पहिरियों तरीक़ो कहिड़ो हो ऐं उन खां बाद में इमाम साईं वो तरीक़ो किथां खां हासिल कयो पोइ ख़बर पइजी वेंदी त इमाम साहब छा पंहिंजे राय सां उन तरीक़े खे ईजाद कयो या इमाम साहब उन तरीक़े खे इस्तेमाल कयो उन तरीक़े जे मथां हलियो जेको तरीक़ो ख़ुद रसूलुल्लाह जी सुन्नत ऐं हदीस में मौजूद आहे। दुनिया जी अल इस्लाम जी अक्सर आबादी जंहिं इमाम जे फिक़ह जी मुक़ल्लिदा
जे इमाम जे फिक़ह ते हल वारिया वो इमाम तव्हां असांजो इमाम आहे सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु। दुरूद शरीफ पढ़ो तो अर्ज़ करो सल्लल्लाहु अलैहि या रसूल दुनिया इस्लाम में हिकिड़ो वॾो नालो आहे ख़तीब बगदादी जो। उन किताब लिखियो तारीख़ बगदाद। बगदाद में जेके आया ॼावा कंहिं बि तरीक़े सां आया गुज़रिया उन सभिनी जी तारीख़ बगदाद जे नाले सां या मदीनतुस सलाम जे नाले सां उन तारीख़ लिखी। ऐं बुजुर्ग जी वफ़ात थी आहे 463 हिजरी में, 5वीं सदी जो बुजुर्ग आहे, चौथी 25 जो। सब खां पहिरियां इमाम साहब जे तारीफ़ में फिक़ह जा बाक़ी जेके 3 इमाम आहिनि, इमाम मालिक छा थो चवे, इमाम खुद शाफी छा थो चवे ऐं इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला अन्हु ये पंहिंजे जाइ ते मुज्तहिद आहिनि, साहिब इज्तिहाद इमाम आहिनि। फिक़ह शाफी जो साहब इमाम अहमद बिन इदरीस शाफी वो छा थो फरमाए, इमाम मालिक जेके इमाम दारुल हिजरत चयो वेंदो आहे मदीने तय्यबा जे अंदर ऐं उन जो इश्क मदीने सां बि मशहूर आहे, उन जो चवणु चाहे हू छा थो फरमाए। ऐं दुनिया इस्लाम जा अज़ीम मुहद्दिस उहे इमाम साहब जे बारे में कहिड़ी राय था रखनि। सभ खां पहिरियां कौल जो मां पेश कयां थो हज़रत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह सवाल कयो इमाम मालिक खां। ख़तीब बगदादी तारीख़ बगदाद जे अंदर निकुल हो करे इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो क़ील मालिक बिन अनस, इमाम मालिक के चयो वियो सवाल पुछियो वियो हल राई अबा हनीफा, इमाम मालिक का सवाल तो तव्हां अबू हनीफे खे ॾिठो, इमाम अबू हनीफे जी तव्हां ज़ियारत कई, क़ाल नाम, इमाम मालिक इमाम दारुल हिजरत मदीने के अंदर रहने वालों फिक़ह मालिकी जो साहब इमाम मालिक फरमाए तो असांजे इमाम जे लाइ हनफी ना है, इमाम साहब को शागिर्द ना है। हज़रत इमाम मालिक रज़ी अल्लाह ताला ने खुद फरमाए तो इमाम शाफी फरमाए तो जॾहिं इहो सवाल कयो वियो हज़रत इमाम मालिक का इमाम अबू हनीफे खे तव्हां ॾिठो, फरमाए हाओ अबू हनीफे खे ॾिठो, राई तो रजुलन मां अहिड़े माण्हू खे ॾिठो लौ कल्लमक फी हाज़िहि सारिया ऐं यजल अज़हबल लक़ाम बिहुज्जतिही। इमाम मालिक को थंब साम्हूं बीठो, उन थंबे जे लाइ चई जेको पत्थर जो आहे, पत्थर जो थंबो बीठो आहे, उन थंबे ॾे इशारो करे चई त हिन थंबे जे लाइ जेकॾहिं उहो चवे जंहिं शख़्स खे ॾिठो, जंहिं अबू हनीफे खे ॾिठो आहे, जंहिंजी मूं ज़ियारत कई, हिन थंबे जे लाइ जेकॾहिं उहो चवे त इहो सोनो
इमाम अबू हनीफो दलाइल साहिया गाल साबित करो तो योगा की सुन जो हालांकि तबो सुन जो ना है तबो दा भितरन जो आ तबो दा पत्थरन जो आ इमाम मालिक जब इमाम फरमाए तो अगर इमाम अबू हनीफो जबे तही सोना तो अबू हनीफे ते दलील मौजूद होता उधर भितरन वाले थंबे के उधर पत्थरन वाले थंबे के इमाम मालिक को फरमाए तो इमाम अबू हनीफो पहले हुज्जत के जरिए दलाइल के जरिए का साबित करने वाले तो ये भितरन है पत्थर जो है ये सुन जो सुभान अल्लाह ऐ खुद इमाम शाफी वो छा फरमाए तो हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह ताला अलैह जो खुद इरशाद फरमाए तो पान फरमाए तो दही अन्नास फइन अन्नास अयालन अलैहि फिल फिक्र फरमाए तो तमाम पूरी इंसानियत फिक्र के अंदर इमाम साहब जो अयाला अयाला जी माना मोहताज भी आ अयाला जी माना एक कुटुंब खानदान भी आ जो घर में अयाल कर दो ये चौदाई में अयाला जो सरबराह ही आ अगर अयाला के अयाला जे माना में वठो तो इमाम शाफी के फरमान जो मतलब ही आ अन्नासु फइन अन्नास अयालुन अलैहि फिल फिक्र चलो मतलब इमाम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु वच ये जेकी पूरी इंसानियत है ये इंसान ये मानो ये मुसलमान इमाम अबू हनीफे जा फिक्र में अयाल माना एकरे कुटुंब वांगुरन ये सरबराह जे हेठा को अयाल वरदो सरबराह फिक्र में इमाम अबू हनीफा बाकी सबूरा इमाम साहब जे अयाल में अगर मोहताज जी माना में रखो तो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह ने फरमाया जो मतलब ही है तो पूरी इंसानियत फिक्र में इमाम अबू हनीफा जो मोहताज जाहिर है पूरी इंसानियत में फिक्र हनफी जा बचिया फिक्र शाफी जा बचिया फिक्र मालिकी जा बचिया फिक्र हम्बली जा बचिया सबूरा उनके अंदर चीजा वजन हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह खुद फरमाए तो पूरी इंसानियत फिक्र में इमाम साहब जो मोहताज हजरत इमाम मालिक खुद मदरसाई फरमाए तो असाजे इमाम सैयदना इमाम आजम अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐ हजरत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह वो फरमाए तो बाबा इल्म में तकवा में दुनिया का बेरहमती में दुनिया का दे दुनिया में का दिलचस्पी ना है उनमें आखिरत दे दिलचस्पी में आखिरत का दिल लगाने वाले में इन मकामत जेके विपरता उन मकामान सभनी का आला मकामत ऐसे मकामत इमाम अबू हनीफा को तला जो उन मकामत के पची को दो सके वो मदरसा सराय करे तो इमाम अहमद बिन हंबल हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक जलील मुकद्दर दुनिया इस्लाम में जो आलिम हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम साहब के शागिर्द में पहुंचे इमाम साईं रहमतुल्लाह अलैह के शागिर्द में सिर्फ शरा जा जाहिर शरा जा आलिम को ना पहले वक्त में तरीक़त जा वदा आलिम साहब हजरत दाऊद ताई जेड़ा शागिर्द इमाम साहब जा फुदैल बिन अय्याब जेड़ा एड़ा जलील मुकद्दर मशाइख जेके सिलसिले आलिया कादरिया में सैयदना गौसे आजम खां मथे शुरूख जे अंदर ये चलता हजरत दाऊद ताई रहमतुल्लाह अलैह हजरत फुदैल बिन अय्याब रहमतुल्लाह अलैह एड़ा जलील मुकद्दर तरीक़त जा शेख वो भी इल्म हासिल करने जेला हजरत इमाम आजम अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु ने महफिल जे अंदर ईंदा मजलिस जे अंदर होता उन्हनि खे भी शागिर्द मिली त हजरत इमाम आजम अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु मिले इमाम औज़ाई शाम जे अंदर को वॾो जलील मुकद्दर इमाम थी गुज़रियो हजरत इमाम औज़ाई वटि आयो अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाए तो माउन बचवेस अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाए तो शाम औज़ाई वटि पहुंचस मुझे जे त खुरासानी यो केड़े बेदती आहे जेको कूफे में आयो आहे निकतो आहे कूफे में दुरे
ऐं अबू हनीफा जी कुनियत आहे जे मूंखे चवण लॻो त खुरासानी ये अबू हनीफे जे नाले सां जंहिंजी कुनियत आहे कूफे में तो नहीं केरु आहे इहो कहिड़ो बिदअती आहे जॾहिं हुन इहे लफ़्ज़ चया त हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फरमाए थो मां पंहिंजे आयुसि जाइ ते आयुसि मां वठी इमाम अबू हनीफे जा किताब खोलिया उन जा मसाला जा जेके हुन खां लिखिया विया हुनखे मां लिखिया खोलिया हुनखे पूरा 3 ॾींहं मां तलाश कंदो हुयुसि ऐं चंद मसाला मां खणी ऐं पातो सिधो वापसि इमाम औज़ाई वटि जे इमाम औज़ाई जे हिदायत ते हलंदो हुते जेका मस्जिद हुई उन जो पेशवा में इमाम औज़ाई उन जी अज़ान में इमाम औज़ाई पाण चवंदो जे उन मस्जिद में जेको इमाम में हज़रत इमाम औज़ाई हो ऐं अज़ान में पाण चवंदो हो मां आयुसि अज़ान जो टाइम थी चुको हो इमाम औज़ाई अज़ान चई उन खां पोइ मूंखे चई छाजो किताब खणी आयो आहे मां हुनखे ॾिठो उन में कुझु को मसइलो ॾिठई जी ठीकु आहे उन खां पोइ जी पंहिंजे उहो किताब खणी पाण वटि क़ाबू करे रखे इमाम औज़ाई उन खां बाद में कुझु मुंहिंजो अॻियो हिसो शुरूआती हिसो पढ़ी उन खां बाद में किताब खे महफ़ूज़ करे रखी तकबीर थी तकबीर खां नमाज़ थी नमाज़ खां बाद में वरी उन किताब खे कढी उन सॼे किताब खे पढ़ी वियो जेको कुझु उन मसाला लिखिया सभु पढ़ी वियो पढ़ण खां बाद में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खे चयो त मूंखे इमाम औज़ाई चयो या खुरासानी ऐं खुरासानी उन ते लिखियो पियो त ही मसाला जेके आहिनि जंहिंजो इस्तिबाद इस्तिख़राज कयो आहे इहो नोमान बिन साबित कयो आहे जे खुरासानी मन नोमान बिन साबित ये नोमान बिन साबित केरु आहे उन्हें खबर कान रही इमाम साहब जो नालो छा आहे बस अबू हनीफा जे कुनियत सां मशहूर आहे जे मन नोमान बिन साबित हाज़ा ये नोमान बिन साबित केरु आहे जी सही इहो को शेख आहे बुजुर्ग आहे उस्ताद आहे मुंहिंजी हिन इराक में मुलाक़ात थी इमाम औज़ाई चयो हादा नबीलुन मिनल मशाइख जेके मशाइख आहिनि उन मशाइख में सभिनी खां आला दर्जे जो आहे इज़हाब मूंखे चए खुरासानी बन फस्तक्सिर मिन्हु उन खां घणो वञी इल्म हासिल कर कुंतो मूं चयो मां सही इमाम औज़ाई खे चयो मूं चयो सही हादा अबू हनीफा अल्लज़ी नहीत अन्हु ही वो अबू हनीफा अथव नोमान बिन साबित जंहिंजे लाइ तव्हां चओ था त वञ उन खां वञी इल्म हासिल कर ही उहो नोमान बिन साबित आहे जंहिंखे दुनिया अबू हनीफो सॾींदी आहे ऐं तव्हां अबू हनीफे खां मूंखे मना पे कई रुगो माण्हुनि जे ॿुधल ॻाल्हियुनि ते जेका ग़लति प्रोपेगेंडा कई थो ऐं हाणे मसाला पढ़ी ख़ुदि तव्हांखे बि अंदाज़ो लॻायो आहे तव्हांखे बि अंदाज़ो थी वियो आहे जो तव्हां ख़ुदि मूंखे हुकुम कयो था ऐं फरमायो था त मशाइख में आला दर्जे जो शेख आहे ऐं मूंखे हुकुम ॾियो था त वञ उन खां जेको वणे सो घणो वॾी इल्म हासिल कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे तमाम इल्म के मक़ाम के ऐं उन दर्जे के जेको उलमा बयान कयो ऐं उन्हनि में वॾा वॾा ख़ुदि पाण इश्तिहाद जे दर्जे ते जेके अइमा हालात हुआ उन्हनि सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे वास्ते तारीफ़ भी कई खतीब बगदादी हिकिड़े ॿिए शेख जी ॻाल्हि लिखी आहे जेको सभे तो इब्न सद चयो हुसैन रस रहंदो उहो चयो तो हज़रत बिन शुबैर रहंदो उहो ॿुधाए त क़ाल الناس नियामन अल फिक़्ह दुनिया फिक़्ह खां सुतल हुई माण्हू फिक़्ह खां सुतल निंड रहा फहत्ता अयकदहुम अबू हनीफा ऐसी नहीं जो दुनिया के फिक़्ह जे लाइ जेकॾहिं जाॻायो ऐं उथारियो त इमाम आज़म अबू हनीफा उथारियो सुभान अल्लाह यहया बिन मईन जलील क़दर मुहद्दिस इमाम बुखारी जे शुयूख में अचे थो ऐं यहया बिन मईन जो हज ते आयो मदीने शरीफ में आयो मदीने शरीफ जो मिसाल थियसि ऐं यहया बिन मईन वज़ीर मुहद्दिस आहे जंहिं वटि गुस्ल ॾिनो वियो त यहया बिन मईन खे गुस्ल उन तख़्ते जे मथां ॾिनो वियो
जेको तारीख दिमश्क वारे लिखियो आहे उन तख़्ते जे मथां यहया बिन मईन खे गुज़रो न वियो जंहिं तख़्ते जे मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुज़रो काथा जे तख़्ते जे मथां हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम खे गुज़रो न वियो उन ॾींहुं काथे जे तख़्ते जे मथां हज़रत यहया बिन मईन रज़ियल्लाहु तआला अन्हु जो विसाल थियो उन खे गुज़रो न वियो वो यहया बिन मईन को फरमाए तो कान यहया बिन सईद कत्तान फरमाए तो उनकी आदत होती यज़हब फिल फतवा इला कौल कूफी जैसे फतवा जो मामलो ये हो यहया बिन मईन जो दलील मुझे वापस को चले ऐ वो नाल के तो यहया बिन सईद कत्तान जी वो कुछ दलील कदर वापस सा जब यहया बिन सईद कत्तान वो फतवा के मामले में कूफे के वाला के बैठे तो अगर कूफे में यख्तार कौलहु मिन अक़वालिहिम व यत्तबि रायहु मिन बैन असहाबिही वो यहया बिन मईन फरमाए तो यहया बिन सईद कत्तान दिल कदर मुहद्दिस रहमतुल्लाह अलैह वो फतवा के अंदर तमाम कौलन में कूफे के सभी कौलन में जय वाला के अहमियत में तो हो फतवा के मामले में वो शख्स को बेवकूफ होगा इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला माशाअल्लाह सुभान अल्लाह हारून बिन ज़ैद तो जवे तब इमाम शाफी खुद फरमाए तो मा राईतु अहदन अफ़क़ह मिन अबी हनीफा फरमाए तो अबू हनीफा का वधीक तो को फकीर ने थोड़ी बोले को इमाम शाफी खुद फिक़ह जो सहाबा वो असांजे इमाम सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिला फरमाए तो फिक़ह में इमाम अबू हनीफा रज़ी को भी इमाम कोने सारे फिक़ह जा उलूम हुजन या फिक़ह जे अलावा जेके उलूम हल जन इमाम साहब रज़ियल्लाहु ताला जो दर्जो एतिरो तसदरी में फाइज हो जो समूरा जेके हनफी न कहा शागिर्द न कहा खुद फिक़ह जा इमाम हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला जी तारीफ कंदा हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला जे तारीफ कंदे हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग लिखियो आहे इमाम साहब जे इबादत ते तक़वा ते तहारत ते नमाज ते अल्लाह जी इबादत ते हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु जे गिरह ते रोण ते खुद खतीब बगदादी लिखे तो इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे 30 साल ताईं इमाम अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला जी आदत इहा हुई जो हिक रकात में अल्लाह जो मुकम्मल खत्म कुरान करीम जो खत्म पूरो कंदो खतीब बगदादी लिखे तो एक रिवायत आहे तो जब इमाम आज़म अबू हनीफा हो जे पूरा 40 साल ये कलर खतीब बगदादी है ये को हनफी बोले को उन खतीब बगदादी तारीख बगदादी लिखो तो इमाम अबू हनीफा रज़ियल्लाहु अन्हु जो पूरा 40 साल इमाम साहब इशा जे वज़ू से सुबह जी नमाज पढ़ी इस फरमाते ही तो आम गाल हुई जेकर का तमे इमाम साहब कुरान करीम जो पूरो खत्म कंदो हो ऐ रात जो एतिरो तो रोंदो हो गिलो फरमाईंदो जो पारे वारन के इमाम साहब जे मथां रहम अची वेंदो त इमाम साहब केतिरो गिलो फरमाईंदो एतिरो खौफ खुदा में इमाम साईं रोंदा हा ऐ जे जगह ते इमाम साहब जो विसाल थियो उन जगह ते पंहिंजे ज़िंदगी में तकरीबन 70,000 कुरान करीम जा खत्म जगह ते गुज़रो सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु मुसअब बिन किदाम दिल को मुहद्दिसन उस्ताद सियासत वाला बुजुर्ग जो उस्ताद मुसअब बिन किदाम वो फरमाए तो तमाम इमाम अबू हनीफा बताइस मोला की मुझो मस्जिद शरीफ में इमाम साहब सुबह जी नमाज पढ़ी सुबह नमाज पढ़ण खां बाद में वेही वियो माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ पढ़ाइण जे लाइ सेखारण जे लाइ फरमाए तो
नमाज पढ़ी वरी मजलिस में वजी लगी हुई वरी शुरू मानो के मसाला फतवा अचर उलर बुधाई हुए तांत असर जो टाइम अची असर नमाज पढ़ी वरी मगरिब बुधाई गई जो मानो का मसाला हल को रहे दुनिया के पढ़ाई को रहे तांत दे मगरिब की नमाज पढ़ी इशा जो अची हो विच में योगो पढ़ाई को रहे मुंह चयो तो ये मानो माने थोड़ा लगे सुबह का जोर ताई मानो सावे ही रहो पढ़न पढ़ाने में जोर का असर ताई पढ़न पढ़ाने में असर का मगरिब ताई पढ़न पढ़ाने में मगरिब माशा ताई तालीम पढ़ने पढ़ाने में 10 तदरीस लगो पियो इबादत अल्लाह के वक्त पर दो नमाज पढ़ी बाकी नवाफिल इबादत वगैरह उन्हें जलाए के वक्त पर दो जियाने के दिसदुस इंतजाम को किया रात जो माने के दिसदुस जिधर जरा मानो ब्याह है मानो मस्जिद में निकली या हजरत इमाम साहब पहले नमाज वाली जगह उठी हुई जेशा बाद में नमाज शुरू की तांत वाली सुबह होती सजी रात इमाम साहब नमाज पढ़ते हुए जी सुबह दी घर गयो कपड़ा बदे रोटी आयो नमाज सुबह जी मस्जिद में नमाज पढ़ी वरी साहब हुई के मानो के दर्स तदरीस शुरू मानो के इफ्तार शुरू तांत ज़ोर आयो ज़ोर का असर का मगरिब भाषा वो साकरे पहले नहीं हमारो सिलसिलो वो चुराजू बनाने सब ते चापो करे कि वही मिशा बाद में मानो मस्जिद में निकला इमाम साहब नमाज में तांत वरी सुबह थी वरी सुबह जो सागी का गरम हुए कपड़ा पाए वरी इमाम साहब आए सुबह नमाज पढ़ी वरी दर्स तदरीस की मजलिस लगी सुबह का जोर का असर का मगरिब का इशा को कोई रात अल्लाह की बात है बिठो जेमो तय करो या मामला या इमाम साहब जो मिसाल थे मैं इमाम साहब के छदी दुसना माने समझस मैं इमाम साहब के माइयत में रहदुस माइय कोन मोटदुस ऐसी तय न मोटदुस या तो मामली ने या इमाम साहब जो मिसाल थे थी वजे माने साथ इमाम साहब जो यो मामूल कैसी तय को हले चवंदा खदी बंदारी दुचे इमाम साहब सवेर आयो इब्न अबी वास आयो फबलगनी राब रिवायत करने वाला जो होता है अगर पढ़ती है तो मुसर मा कभी मस्जिद अबी हनीफा फी सुजूदी जे मुसर बिलकदा इमाम साहब दे मस्जिद में सजदे हालत में विसाल करे हुयो माना उन जो पंहिंजे मथां लाज़िम कयो त मां ऐसी ताईं कोन छॾी गुज़र जाएगे जैसी ताईं या इमाम साहब जो विसाल थे या मां मरी वञा वो मुसर बिलकदा वीद दुनिया का वीद रहियो पर इमाम साहब जे अमल में फर्क कोन थे हजरत इमाम आजम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला जे खतीब बता लिखे तो त खाजा बिन मुसअब चयो त चार इमाम रहन जन हिक रकात जे अंदर मुकम्मल कुरान जो खत्म पूरो करे तारीख में चार इमाम जो शख्स जो जिक्र अचे तो पहले नंबर पे सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान अमीरुल मोमिनीन हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान पहले नंबर पे हुजूर जो खलीफा एक रकात में मुकम्मल कुरान तमीम दारी एक रकात में कुरान सईद बिन जुबैर जलील कदर साबरी एक रकात में मुकम्मल खत्म कुरान जो जी जो चौथे नंबर पे जे जो नालो अचे तो वो बियो ना है वो हरफ है जो इमाम आज़म अबू हनीफा सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे फजीलत में इमाम साईं जे बरकतुल मा इहा एतरी बरकत आहे इमाम साईं जी जिसो हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह खुद फिका शाफी जो साहब लेकिन वो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो वो तारीख बगदाद में खतीब बगदादी लगा लेकिन कुल फरमाए इमाम शाफी फरमाए तो इन्नी ला तबर्रक बि अबी हनीफा व अजीउ इला कदरी फी कुल्ल यौम इमाम साहब फरमाए इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह जलील कदर इमाम एक शाफी जो
ऐं दुनिया जो हिकिड़ो हिसो हुनजे फिक्र जी तकरीर करे थी दुनिया जो हिकिड़ो हिसो वो फरमाए तो इन्नी लअतबर्रकु बि अबी हनीफा मां हज़रत इमाम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु का बरकत हासिल कंदो आहियां हालांकि पाण इमाम आहे फिक्र शाफी जो पाण साहिब आहे ऐं वो खुद फरमाए तो तमा इमाम अबू हनीफा मां तबर्रुक हासिल कंदो बरकत हासिल कंदो आहियां व अजीउ इला कदरिही फी कुल्ली यौम फरमाए तो मां रोजाना इमाम साईं जी मज़ार जी ज़ियारत करण जे लाइ जाती हूं इब्न तैमिया जे टेप जा जेके माण्हू आहिनि वो त चवंदा त भई तव्हां नबी करीम अलैहि सलाम जे मज़ार जे ज़ियारत जे इरादे सां बि नथा वञी सघो इहो सफ़र न तव्हांजे लाइ जाइज़ न आहे लेकिन फिक़ह शाफ़ी जो साहब इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफी मुज्तहिद साहिब इज्तिहाद वो फरमाए तो असांजे इमाम जे लाइ इमाम आज़म अबू हनीफा जे लाइ तमाम उलमा बरकत भी हासिल कंदो आहियां ऐं रोज़ानो उनजे मज़ार जे ज़ियारत जे लाइ ईंदो आहियां खाली ईंदो न आहियां फरमाए तो फैदा अरदत ली हाजतुन अगर मूंखे का हाजत थींदी आहे का ज़रूरत मुंहिंजे साम्हूं पेश थींदी आहे फरमाए तो सल्लैतु रकातैन वजदतु इला क़ब्रिही मां बरकतु पढ़ी इमाम साहब जे मज़ार वटि ईंदो आहियां वसअलतु अल्लाह ताला अल हाजत इंदहु ऐं इमाम साहब जे मज़ार वटि बीही मां अल्लाह खां सवाल कंदो आहियां सुभान अल्लाह जेतो वक्त घणो कोन गुज़रंदो आहे माना टाइम घणो न गुज़रंदो आहे घणो वक्त कोन गुज़रंदो आहे एसी ताईं जो मुंहिंजी उहा हाजत उहा ज़रूरत जंहिं कम जे लाइ इमाम साहब जे मज़ार वटि मां अची अल्लाह जे लाइ बरकातूं पढ़ी ऐं इमाम साहब जे मज़ार वटि दुआ घुरंदो आहियां घणो वक्त कोन लॻंदो आहे मुंहिंजी ज़रूरत पूरी थी वेंदी आहे इहा तारीख़ बगदाद जे अंदर खतीब बगदादी सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान अज़मत में सदर मकतबत में हज़रत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि जी इहा ॻाल्हि ज़िक्र फरमाई इन मां बि तव्हां अंदाज़ो लॻायो त हज़रत सैयदना इमाम आज़म अबू हनीफा जो मक़ाम केतिरो आहे हज़रत इमाम आज़म ॻाल्हि रहिजी थो वञे मां अर्ज़ु इहो कयो त हज़रत इमाम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मसाइल जे इस्तिंबात में तरीक़ो कहिड़ो हो सब खां पहिरियां अल्लाह जो क़ुरान जो सुभान अल्लाह सब खां पहिरियां अल्लाह जो क़ुरान उन खां बाद में हुज़ूर जी हदीस सुन्नत उन खां बाद में उम्मत जो इजमा उन खां बाद में अगर किताब अल्लाह में मसलो नज़र न आयो सुन्नत में मसलो न मिलियो इजमामत में मसलो न आए त पोइ आहे चौथे नंबर ते क़यास हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु तारीख़ बगदाद में खुद खतीब बगदादी ने ॻाल्हि खे लिखियो आहे त हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो सब खां पहिरियां मां कहिड़े बि मसइले खे जॾहिं जो इस्तेमाल कंदो अल्लाह जी किताब जी तरफ़ रुजू कंदो किताब अल्लाह में मिली वियो त पोइ ॿिए पासे न लॻींदो आहियां जेकॾहिं किताब अल्लाह में नज़र न आयो त पोइ सुन्नत रसूल में हुज़ूर जे हदीस में जेसीं ताईं हदीस रसूल में सुन्नत रसूल में मसलो मिलियो त मां पोइ ते लॻींदो आहियां पोइ हुन खे ई वठंदो आहियां अगर सुन्नत रसूल में बि न मिलियो त पोइ मुंहिंजी नज़र हुज़ूर जे असहाब जे तरफ़ हूंदी आहे सुभान अल्लाह पोइ हुज़ूर जे असहाब खे मां ॾिसंदो आहियां आया उतां में जेकॾहिं मसलो न मिलियो त पोइ मां क़यास कंदो आहियां सुभान अल्लाह पोइ मां इज्तिहाद कंदो आहियां क़यास जो वारो चौथे नंबर ते आहे क़यास जो टाइम चौथे नंबर ते आहे खुद खतीब बगदादी लिखे तो इमाम साहब जो तरीक़ो इहो हो मसाइल जे घटण में किताब सुन्नत मां मसइले जे घटण में सब खां पहिरियां अल्लाह जो किताब उते न मिलियो त हदीस रसूल सुन्नत रसूल में न मिलियो त वो सहाबा जे तरफ़ ऐं उते बि न मिलियो जंहिं मुराद लफ़्ज़ में ॿियनि लफ़्ज़ में इजमा हुजे उते बि न मिलियो त पोइ हाणे आहे क़यास ऐं इज्तिहाद ऐं इमाम साहब जो कोई तरीक़ो मसाइल जे हासिल करण में
यो खुद साख्ता कोन हो, यो पंहिंजो जोड़ियल कोन हो, बल्कि उहो खुद हुजूर जे हदीस में साबित हो। दुरूद पढ़े बाद में सल्लल्लाहु अलैहि नबी करीम अलैहिस्सलाम गवर्नर बनाए मोकिलियो हजरत मुआज़ बिन जबल खे मन यमन जॾहिं गवर्नर बनाए मोकिलियो पे हजरत मुआज़ बिन जबल खे पाण फरमायो मुआज़ जी या रसूल अल्लाह वञी तो फ़ैसिलो कीअं कंदे उते तो वटि मामला आहिनि फ़ैसिला आहिनि कीअं कंदे उते हजरत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु कहे तो या रसूल अल्लाह मां सब खां पहिरियां अल्लाह जे किताब खे ॾिसंदुसि क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो कंदुसि। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया बस अगर किताबुल्लाह में मसलो तो के नजर न अचे पोइ छा कंदे अर्ज़ कई या रसूल अल्लाह त पोइ मां रसूलुल्लाह जे सुन्नत खे ॾिसंदुसि जेके हदीस चऊं था उन फरमाया अगर तोखे उन में मसलो न मिले त पोइ छा कंदे हज़रत मुआज़ जो या रसूल अल्लाह पहले नंबर ते किताबुल्लाह के ॾिसंदुसि उन में मसलो नज़र न आयो त सुन्नत रसूल खे ॾिसंदुसि जे उन में मसलो नज़र न आयो उन खां बाद में मां इज्तिहाद कंदुसि। जॾहिं हज़रत मुआज़ अर्ज़ कयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे मुबारक ते ख़ुशी ऐं फ़रहत जा इज़हार आया पाण दुआ फरमायो अल्लाह जो शुक्र अल्लाह जो शुक्र जंहिं पंहिंजे रसूल जे कासिद खे उहो ज़िन ॾिनो उहो सम्झ ॾिनी जो उन जी सम्झ रसूलुल्लाह जे फरमान जे मुताबिक़ पाण फरमायो मूं बि वरी पे चाहियो त पहिरियां किताबुल्लाह में मसलो हल करे उतां न त पोइ सुन्नत रसूल में उते में मसलो नज़र नथो अचे त पोइ हाणे इज्तिहाद कंदे पाण अल्लाह जो मां शुक्र कयां थो जो अल्लाह ताला पंहिंजे रसूल जे कासिद खे पंहिंजे रसूल जे मुआफ़िक़ बणायो। मुंहिंजी राय बि इहा हुई मुंहिंजी सोच फिक्र इहो हो त इन ई तरीक़े सां मसइले खे तोखे ॾिसणो आहे फ़ैसिलो हुजे त तोखे ईअं करिणो आहे माना पहिरियां किताबुल्लाह पोइ सुन्नत रसूल इज्तिहाद बाद में थींदो जेको उन हदीस में तरीक़ो अचे थो असांजे इमाम आज़म हनीफ़े जो इमाम अबू हनीफ़े जो तरीक़ो बि जेसी ताईं किताबुल्लाह में मसलो नज़र ईंदो पहिरियां अल्लाह जो क़ुरान उन में नज़र ईंदो पोइ हुजूर जी सुन्नत उन में नज़र न ईंदो त पोइ बि मां पंहिंजो इज्तिहाद न कंदो आहियां हुजूर जे असहाबत खे ॾिसंदो आहियां त सहाबा जो मामूल छा आहे उन्हनि जो फरमान छा आहे उतां रहनुमाई बि त ठीकु आहे जे उते बि न मिलियो त हाणे इज्तिहाद कंदो आहियां। हज़रत इमाम आज़म फरमायो त सहाबा खां पोइ हाणे आहे वारो ताबईन जो निसाब ख़ुद कुछ ताबई इमाम हसन बसरी ताबई कुछ ॿिया ताबई सगोरा पाण फरमायो जॾहिं टाइम अचे ताबईन जो हुम रिजालुन नाम रिजालुन हू बि मैदान मर्द इन जा मैदान जा मर्द असां बि मैदान जा मर्द आहियूं जेकर हू बि इज्तिहाद कंदा त हाणे बि अबू हनीफ़ो बि इज्तिहाद कंदा ऐसी ताईं तरतीब इहा हूंदी बाक़ी जॾहिं टाइम दौर वेंदो ताबईन जो जो हू इज्तिहाद कंदा तीअं मां बि इज्तिहाद कयां थो इन खां बाद में इज्तिहाद कंदो आहियां इन खां पहिरियां न माना इमाम साहब जो इज्तिहाद किताबुल्लाह जे मुक़ाबिले में न आहे इमाम साहब जी क़ियास या राय सुन्नत रसूल जे मुक़ाबिले में न आहे इहो दुनिया में ग़लत प्रोपेगेंडा कई वेंदी हुई ऐं कई वेंदी आहे त वरी इमाम साहब जे इज्तिहाद खे हनफी जे कहे सो किताबुल्लाह खां बि सुन्नी रसूल खां अॻिते खणी वेंदा माना पंहिंजे इमाम जे कौल खे हदीस जे मुक़ाबिले में जॾहिं साम्हूं ईंदो आहे त इमाम जे कौल खे वठंदा हुनूर जे हदीस खे छॾींदा इहो क़तल ग़लत आहे भाई जेसी ताईं किताबुल्लाह में मसलो आहे त किताबुल्लाह खे वठो सुन्नत रसूल में हदीस सही में जेसी ताईं मसलो मिलंदो तंहिंखां बाद में को आहे साहब जो कौल को आहे इज्तिहाद हनफी कॾहिं बि इहे
इमाम जो केर के दुनिया में कहीं भी फिक्र मारो को भी पहले इमाम के कुरान के मुकाबले में ना नहीं हुआ हुजूर दे हदीस सही के मुकाबले में हदीस सही का मालूम जो तमा उनके मुकाबले में पहले इमाम जो को नहीं ना बल्कि इमाम साईं रहमतुल्लाह अलैह ये के मसला बताओ ये सब हुजूर जी सही हदीस में मदीने जो शहरा जो सुभान अल्लाह हजरत इमाम आजम अबू हनीफा रज़ी अल्लाह अन्हु आया उन जाए जिथे इमाम जाफर सादिक जो वालिद इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुट इमाम मोहम्मद बाक़िर मौजूद हो सुभान सामो जो आया इमाम मोहम्मद बाक़िर फरमाए तू अबू हनीफा हुआ ना जो मुझे नाने जे हदीस के पहले राय के फौकियत वधी करी तो वो अबू हनीफा ना इमाम साईं उन वक्त में इमाम जाफर इमाम मोहम्मद बाक़िर बीठा इमाम असाजे इमाम अबू हनीफा अर्ज कयो त क़िबला पहला तवा आराम सा वेहो उन खां बाद में नते गुफ्तगू था कई सुभान अल्लाह इमाम मोहम्मद बाक़िर बीठा फरमाए हाणे चओ चीज़ मां टे सवाल तो कया उन टिन सवालन जा मूंखे जवाब ॾियो हज़रत इमाम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु साहिब इमाम साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो त क़िबला मां टे सवाल तो कया उन टिनी सवालन जा तव्हां मूंखे जवाब ॾियो उन में ॻाल्हि ज़ाहिर थींदी त मां पंहिंजे राय ते हलंदो आहियां या तव्हां जे नाले रसूलुल्लाह जी हदीस ते हलंदो आहियां जो अज़मी के वाला मुझे पहले सवाल ही आ त नमाज अफजल या रोज़ो अफजल माना फजीलत में शान में नमाज मथे या रोज़ो मथे इमाम मोहम्मद बाक़िर फरमायो त नमाज रोज़े का अफजल सुभान अल्लाह नमाज अफजल हाने इमाम साईं अर्ज़ कयो त क़िबला जे मां पंहिंजे राय के दखल ॾियां ऐं पंहिंजी राय के हदीस ते फौकियत ॾियां हदीस में तो नमाज अफजल है ना तव्हां फरमायो त नमाज अफजल है जी जेकर मां पंहिंजी राय के हदीस जे मथां फौकियत ॾियां त क़िबला शरअ में मसलो आहे हदीस पाक में आहे त जंहिं औरत खे हैज़ अची वञे जंहिं औरत खे निफास अची वञे त नमाज़ूं जेतिरियूं बि रहिजी वयूं उन जे क़ज़ा करण जी ज़रूरत न आहे उहे उन खे माफ़ बाक़ी जेकर रमज़ान जा रोज़ा उन जा क़ज़ा थी था वञनि त उहे बाद में उन खे रखणा हदीस में इहो हुकुम पाण फरमाए आओ जैसे तव्हां पाण चयो त नमाज़ अफज़ल आहे त जॾहिं अफज़ल नमाज़ आहे त पोइ क़यास जी तक़ाज़ा इहा आहे त जेका अफज़ल आहे क़ज़ा उन जी कजे न जेका शइ अफज़ल आहे क़ज़ा उन जी करणु घुरिजे पर क़ज़ा कई थी वञे उन जी जेका नमाज़ खां मर्तबे में घटि आहे रोज़ो उन जी क़ज़ा थी कजे पर इहो छो था कयो इन जे करे था कयो जो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नमाज़ वारी ॻाल्हि हैज़ वारी औरत खे निफास वारी औरत खे इन जे दौरान जेतिरियूं नमाज़ूं वयूं उहे दस माफ़ बाक़ी रोज़ा उन खे क़ज़ा करणा पवंदा जे मां करे क़यास खे अहमियत ॾियां हदीस जे मुक़ाबले में त पोइ मां इहे चवां हा त नमाज़ खे क़ज़ा करे रोज़े खे भली क़ज़ा न करे छो त फज़ीलत में नमाज़ वधीक आहे तव्हां पाण फरमायो पिता त वधीक आहे पर मां पंहिंजे क़यास खे क़ुर्बान करे छॾियो रसूलुल्लाह जे फरमान ते सुभान अल्लाह सेना अंदाज़ लगायो मां क़यास खे अहमियत थो ॾियां हुनूर जी हदीस खे पाण फरमाए ठीकु आहे ॿियो सवाल इमाम जाफर सादिक इमाम मोहम्मद बाक़िर खां सैयदना इमाम आज़म अबू हनीफा पुछो अर्ज़ की क़िबला मुंहिंजो ॿियो सवाल ही आहे मूंखे इहो ॿुधायो त निजासत में पलीतीअ में पेशाब बि पलीत आहे मनी जेका इंसान ॻाल्हि करे थी ॿई पली हो बि पलीत आहे हो बि पलीत आहे पर ॿियनि मां निजासत घणी कंहिंजी था सम्झो फरमायो पेशाब वधीक आहे निजासत में आहे त ॿई पलीतूं ॿई जेके आहिनि सो निजासत ग़लीज़ में पर हू उन खां क़दुरु ज़ात आहे
चीज़ें जेकर मां क्या सके हाणे जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी तव्हां अॻी ॻाल्हि ॿुधो हदीस पाक में छा आहे त पेशाब जे करे वुज़ू आहे ऐं मनी निकर जे करे गुस्ल आहे छो त इतराम थींदो तड़ पवंदो घरवारी सां गॾु थींदो जीअं बि थियो जिमा कंदो त उन में हुन मनी जो ख़ुरूज थींदो निकिरंदी त उन जे मथां गुस्ल आहे पेशाब जेको वधीक तव्हां फरमायो था उन जे करे वुज़ू ऐं मनी जेका उन जे मुक़ाबले में घटि आहे उन जे करे आहे गुस्ल त जेका वधीक आहे पलीतीअ में उन जे करे त गुस्ल हुजणो घुरिजे क्यास न इहो थो चाहे पर मूं क्यास जी अहमियत कान ॾिनी मां पंहिंजे क्यास खे हुज़ूर जी हदीस जे फरमान ते क़ुर्बान करे छॾियो हुज़ूर फरमायो पेशाब जे करे वुज़ू आहे मनीअ जे करे गुस्ल आहे ॻाल्हि सम्झ में कंहिंखे अचे या न अचे असां चयो असां पंहिंजो जेको रसूल आहे फरमान आहे उहो हक़ में जे क्यास खे मां ॾियां अहमियत त मां पेशाब जी ॻाल्हि ते चवां त इन जे करे मां गुस्ल जो जो सवाल ही आहे कि अल्लाह मूंखे इहो ॿुधायो त औरत जेका आहे औरत कमज़ोर आहे या मर्द कमज़ोर आहे पाण फरमाए औरत कमज़ोर आहे मर्द कमज़ोर आहे मर्द जे मुक़ाबले में औरत कमज़ोर हूंदी आहे चीज़ें जॾहिं कमज़ोर आहे त शरीयत में मर्द खे मिलंदो आहे डबल औरत खे मिलंदो आहे हिसो मीरास में सिंगल पी मरी वियो मां मरी वई औलाद पुछे छॾी पुट खे डबल मिलंदो आहे ऐं न्याणीअ खे छोकिरीअ खे जेको आहे उहो सिंगल मिलंदो आहे पुट जे मुक़ाबले में उनखे ॿ पैसा त हुनखे अधु पैसो उनखे 4 पैसा त न्याणीअ खे 2 पैसा पुट जे मुक़ाबले में न्याणीअ खे अधु मिलंदो आहे अॼु की क़िबला जे क्यास ते हलां त क्यास जी तकालत इहा आहे त जेको मज़बूत आहे जेको कवी आहे जेको वधीक आहे क़ुवत ताक़त में मर्द उनखे अधु मिलणु घुरिजे जेको कमज़ोर आहे उनखे डबल मिलणु घुरिजे क्यास त इहो थो चाहे अकुल राय तयार थी अकुल जी राय तयार आहे त जेका कमज़ोर आहे उनखे डबल मिलणु घुरिजे पर न क़ुरान जो फ़ैसिलो आहे त मर्द खे डबल मिलंदो औरत न्याणी खे जेको आहे उन जे मुक़ाबले में सिंगल मिलंदो असां पंहिंजे राय खे असां पंहिंजे क्यास खे असां पंहिंजे अकुल खे हुज़ूर जे फरमान जे मथां बि क़ुर्बान कयो त अल्लाह जे फरमान ते क़ुर्बान कयो अल्लाह जो जेको हुकुम आहे लिज़कर मिसल हज़र हुसैन मर्द जे लाइ माना मर्द खे डबल हिस्सो मिलंदो पुट जी सूरत में भाउ जी सूरत में उहो जे मीरास में आहे त मर्द खे डबल मिलंदो ऐं न्याणीअ खे उन जे मुक़ाबले में सिंगल मिलंदो उहो क़ुरान जो फ़ैसिलो आहे ऐं हदीस में इहो फ़ैसिलो आहे मां पंहिंजे क्यास खे कोन वरितो क्यास खे हलायां त पोइ औरत जे लाइ छोकिरी जे लाइ डबल चवां पर मां छोकिरी न्याणी जे लाइ डबल कोन चयो आहे मां उन जे लाइ उहा ई ॻाल्हि कई आहे जेका हदीस क़ुरान में त उनखे सिंगल पुट खे भाउ खे मर्द खे डबल हिस्सो मिलंदो जॾहिं इहा ॻाल्हि इमाम मोहम्मद बाक़र ॿुधी त पाण उथी बीठा इमाम अबदाद अबू हनीफे खे रुगो भाॻो कोन पातो उन जे पेशानी ते चुमी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह त मतलब छा आहे त माना माण्हू ॻाल्हियूं जेके फैलाइनि पिया हलाइनि पिया इहो उन वक़्त में माण्हू हूंदा हुआ जेके असांजे इमाम सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ ग़लत प्रोपेगेंडा कंदा हुआ पर दुरुस्त ॻाल्हि तॾहिं थींदी जॾहिं उन्हनि जे साम्हूं अची वेंदी ॻाल्हि इमाम ख़तीब बगदादी हिकिड़ी ॿी ॻाल्हि भली लिखी आहे सुभान अल्लाह चओ त मां बसि हिकु ॿ ॻाल्हि अर्ज़ु कयां उन बगदाद में बयानु कयो वञे आवाज़ सां ख़तीब बगदादी चयो त ख़लील बिन अय्यूब चयो सारल इल्म मिन अल्लाह इला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़लील बिन अय्यूब चयो त इल्म जेको बि आहे अल्लाह जे तरफ़ां आयो मदीने वारे वटि सुम सार इला असहाबी पोइ वरी हुजूर खां इल्म आयो हुजूर जे असहाब वटि सुम सार इला ताबी पोइ वरी इल्म आयो हो ताबईन वटि ऐं पोइ वरी इल्म किथे आयो कि सुम सार इला अबी हनीफा व असहाबी पोइ इहो इल्म आयो इमाम साहब वटि इमाम साहब जे शागिर्दनि वटि अल्लाह खायो हुजूर वटि हुजूर खायो साहब वटि साहब खायो ताबईन वटि उतां आयो इमाम आज़म अबू हनीफा ऐं उन जे साथियुनि उन जे शागिर्दनि जे तरफ़ हाणे उन खां बाद चवे थो फमन शाह फलयरद वमन शाह फलयस्तर पोइ जेको नाराज़ थिए थो बाबा भली
वही नाराज थे जेको राजी थे तो वो राजी थे माना जेको ना खुश आ वो भली ना खुश थे जेको खुश आ तो वो भली खुश थे पर गाल हकीकत इहा है त अल्लाह का इल्म हुजूर का सहाबा का ताबईन वो इल्म जे करे आहे त इमाम आज़म अबू हनीफे जी तरफ राजी आहे तो ठीक आहे जेकर नाराज आहे तो तव्हांजी मर्ज़ी खतीब बगदादी खलक में अयूब जे हवाले सां ॻाल्हि कई उन फरमाया त मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां इल्म हाणे दुनिया में अॻिते हले थो त हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ओड़ इज्तिहाद सां ओड़ फ़िक्र जे ज़रिए हले थो जंहिंमें इमाम आज़म हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त अबू हनीफे जी सॼी दुनिया फ़िक्र में मोहताज आहे रुगो बगदाद वारा न रुगो अरब वारा न रुगो अजम वारा न इमाम शाफी फरमाए तो पूरी इंसानियत फिक्र में मोहताज है इमाम अबू हनीफे वो जब गए मुकद्दर जे करे कोई इमाम आज़म जी तावर छलवी छा जे करे को अची करे गलत पे रुपए में न करे इमाम साहब जे ला कुछ चवे त वो दादा असा उन जे पुछा को लगदासो असा उन जी दामन वरती आ फिक्र में जेको सदरी जो सिज बिया तमाम फिक्र जे इमाम जो सिज बिया इमाम जो इमाम बिया दुनिया उनके इमाम आज़म अबू हनीफा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह ताला जे बदन में अल्लाह का देने वाला आलिम इमाम साहब जो खौफ खुदा वो मां को तरस कयो रात हुई चंद्रों में गुजारी था एकड़े मानो जन्नत जो साल के कयो या अल्लाह जन्नत अता फरमा इमाम साहब जे अखरे पानी अचियो पाण फरमाए बाबा जन्नत जो सवाल वो करे जेको अल्लाह जे रज़ा जे मुताबिक दुनिया में हले असा अल्लाह जे रज़ा जे मुताबिक हलो किथे था असा तो सवाल के अंदर सा की माफी अता असा तो माफी जो सवाल के अंदर सा की माफी दे अते जा सवाल यो कौए वनी करे जेको ओए जे रज़ा वाला कम करे ए खुद सदत तबा जो मकाम यो एकड़ो यहूदी हो कर्ज बचियो इमाम साहब आयो बे रस्ते सा गप कीचड़ लगी पई इमाम साहब जुती जो हली पे तो कीचड़ जो तो थी उतु जरूर उठो जदो गप जो गद जो लगो वनी ने दीवार के बेट की इमाम साहब सोच में अचियो तेरे जी दीवार के साफ किए करे ये कदे हो यहूदी घर में तो इमाम साहब के जो थे तो यहूदी जो मरीज है इमाम साहब गलत जे पतो घर जे बाहर बिठो मां जो कर्जी है हाने चलो कर्ज दे पैसा जो कुरान छा के अची मदद कर लगो किबला ही गाला हो गाला पैसा ही ना हो पाण फरमायो पैसे की गाल फिलहाल चले दे फिलहाल तो मान सामो ये तुझे दीवार की कीचड़ लगिया गारो लगवा कद लगवा खराब थी गया माने सोच में बंद तो जे दीवार के साफ किए गया जेकर ये तो गया तो जे दीवार में मिट्टी का जरा लगा जेकर मुझे अमल फेर दे कर लगा जेकर लड़ न कुछ और तुझे के दीवार के साफ किए गया यहूदी सोच में भेजियो तो मुंह तो समझो तो मुखा कर सोचना आयो हे तो दिसो मुझे दीप मुख में न रस्ते ते हला नहीं ये थी तो वो हास्यकार को लगे ये इत्तेफाक सा चप्पल के लगी वा गंदगी या गप्पा या देखा विषय अरे ये के लगा तेरे जो सोचना में गए थे कि तो ने साफ किए गया ऐ मुझे इंतजार में बैठो है मुझे तो कुछ किया साफ किया तो उठा इमाम आज़म अबू हनीफे कर्ज के किबला दीवार के वो साफ कयो पहला मुझे दिल के साफ ये कर्म भरा है तो मुसलमान में पांच फरमाए सुभान
किसी के आंखों का तू है तारा, किसी के दिल का बना सहारा, किसी के आंखों का तू है तारा, किसी के दिल का बना सहारा, मगर किसी के जिगर में आरा, मगर किसी के जिगर में आरा, इमाम आज़म अबू हनीफा हमारे आका हमारे मौला, इमाम आज़म अबू हनीफा हमारे बाबा हमारे मलजा, इमाम आज़म अबू हनीफा। अल्लाह ताला जो रहमत व सदर मज़ार दे बता करो। इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मिसाल मुबारक 150 हिजरी में थे, 150 हिजरी में सदर विसाल मुबारक थियो। इमाम शाफी याओई उन ॾींहं ते या जंहिं ॾींहं ते इमाम साहब जो विसाल थियो, माना इमाम शाफी अञा बाद में आहे, इमाम अहमद बिन हंबल अञा बाद में आहे, असांजो इमाम उन्हनि खां अॻु में आहे। इमाम मालिक उन टाइम में ज़रूर हुआ जंहिं टाइम में हज़रत सैयदना इमाम आज़म अबू हनीफा हा, पर पोइ बि हज़रत इमाम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खां उम्र में नंढा हा, इमाम साहब उम्र में उन्हनि खां वॾा। सदर विसाल शबान जे अवाइल में थियो आहे, तारीख़ जे बारे में इख़्तिलाफ़ आहे। बुज़ुर्ग लिखियो आहे शबान में थियो, कल लिखियो आहे शबान जे अवाइल में थियो, अवाइल में त पहिरीं तारीख़ थी अचे, कल लिखियो आहे त शबान जे ॿी तारीख़ ते थियो। असां मां अॻु में ऐलान कयो हो, तंहिंजे करे हुन तारीख़ ते रखियोसीं, ज़िंदा रहियासीं आइंदा शाम बशर्ते सेहत सलामती इंशाअल्लाह उन ॿी तारीख़ ते थींदो। बहरहाल ॾींहुं आहे मक़सद असुलु आहे याद इमाम साईं रहमतुल्लाह अलैह जी, अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाई जो कुझु सालनि खां सदर यादि में असां इहो प्रोग्राम कंदा आहियूं, जंहिंमां कम अज़ कम असांखे इहा ख़बर पई त जंहिंजे फ़िक़ह जा असीं मुक़लिद आहियूं उन्हनि जो इमामत में केतिरो अल्लाह शान आहे। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।